अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, साईं मोहब्बत हयाती रमज़ो। मुसन्निफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। शक जो फ़ाइदो ज़िंदगी। कुझु सेकंडनि लाइ ई बीहण अज़ाब थी वियो हो। चीं पां पूं जा अलाए केतिरा आवाज़ कन खाई विया हुआ। मूं मुस्तक़िल शीशे मां बि निहारियो पिए ऐं पोयां जो मंज़रु ॾिठुमि वेठे। ऐं गॾोगॾु उन्हनि कुझु माइक्रो सेकंडनि लाइ मुंहिंजी नज़र मटिजंदड़ रंग वारे सिग्नल ते लॻियल हुई। पीली बत्ती कुझु लम्हनि लाइ ॿरी ऐं जॾहिं साईअ पंहिंजो दीदार करायो त मूं बि गाॾी अॻिते वधाई। उनखां अॻु में मुंहिंजे अॻियां बीठल गाॾियूं हवा थी चुकियूं हुयूं। हिननि त गाड़ी बत्ती जो लिहाज़ बि न कयो हो ऐं ज़ुकाट कंदा निकिरी विया हुआ। पीली बत्ती त हिननि जे ख़ातिर में ई कोन हुई। उते मुंहिंजी बीठल गाॾी जंहिंजे साम्हूं रस्तो ख़ाली हो, यकीननि पोएं लाइ राह जी रंडक हुई। रस्तो कुशादो हो पर सिग्नल मोड़ ते हो, उन करे उहो सॼो मंज़रु पाण पसाए रहियो हो। गाॾी अॻिते वधायमि त पोयां ॼणु ॿोॾि अची वई। धड़ाधड़ सभु ओवरटेक करणु लॻा ऐं उन्हनि ई माण्हुनि में हिकु अजीब मंज़रु पले पियो। काफ़ी देरि खां मुंहिंजे पोयां बीठल गाॾीअ वारे ॾंद करटिया पिए। जंहिं महिल मूंखे ओवरटेक कयाईं त ॾंद छिके कुझु बड़बड़ कंदे पंजनि आङुरियुनि जो इशारो कंदो वियो। उहो सॼो सीन बिल्कुलु वाज़िह हो ऐं मथां क़यामत उहा बि हुई जो हिन जंहिं तकड़ में उहो सभु कुझु कयो हो, उहा तकड़ शायदि खेसि उहो सम्झाए न सघी हुई त हूअ ऐं मां हिक ॿिए जा वाक़िफ़ आहियूं। जंहिं हुनर सां मां लाॻापियल आहियां उहो धंधो हू बि करे थो। इल्म जे जहान जा ॿई सौदाई आहियूं। इल्म जो वखर विरायूं था, ॿई मास्तर आहियूं। ख्वाब नगर में मौजूद ख़वातीन हज़रात, असांजो मतिलबु का मुंझ या को धुंधलो अक्स चिटण न आहे। तव्हां रोज़ु सियासत, डिप्रेशन, कारोकारी, फुरलुट ऐं ॿियनि अनेक हिकु जहिड़नि मौज़ूअनि ते कमाल ख़बरूं पढ़ो था। साहिबाने नुक़्ताए नवाज़ अव्हांखे एडिटोरियल जे हिन सिफ़े में अलाए केतिरनि हवालनि सां घणो कुझु सम्झाइनि था। उते पंहिंजे हिन दुकान ते हिकु सौदागर खे बि कुझु विकिणण जी ख़्वाहिश थिए थी। कुझु टोल, कुझु खेॾूणा हिते बि पथारियल आहिनि। वक़्त जी रांदि में हारण या खटणु नसीब जी बाज़ी हूंदी आहे, पर बहरहाल उन बाज़ीअ में तयारीअ लाइ त कोशिशि करे सघिजे थी। ज़मानो जदीद खां जदीद तर थींदो थो वञे, पर बहरहाल माण्हू त सीने में उहा ई दिलि सांढे थो, अखियुनि में साॻिया ई ख्वाब वराका ॾियनि था। अलाए छो ईंदड़ ज़माने खां वियल वक़्तु कुझु वधीक वेझो लॻे थो। उहे क़दुरु, उहे सोचूं, उहे ख़्याल जंहिं ते असांजा वॾा फ़ख़्रु कंदा हुआ, सनी चादर पोयां मुंहुं मुननि में ॾेई सुॾकंदा रहनि था। सुॾकनि था त मन केरु परचाए सघे। उन्हनि सुॾकंदड़ सोचुनि में उहो अमल बि शामिलु हो जेको मूंसां थी चुको हो। अलाए केतिरा ख़्याल हिकु दफ़ो वरी कर खणी उभरी आया। उहो सभु जेको असां ॿियनि मुल्कनि में वॾी तरतीब सां कयूं था, उन सॼे अमल जो को चोथाई हिसो बि असां खां हिते नथो थिए। मथां वरी पंहिंजनि अमलनि जी रुंग कढण बि असां ॼणो पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था। हलो भला जेकॾहिं मूं देरि कई हुई त उन जे मुआवज़े में उहा बड़बड़ काफ़ी न हुई छा, जो आङुरियुनि जो इशारो बि कयो वियो ऐं सो बि हिकिड़े उस्ताद वटां। छा कानून जे कुझु लम्हनि लाइ पासदारी बि असांखे एतिरी बुछड़ी लॻे थी? छा उहो स्कॉलर जेको ॿाहिरां हिकु वॾी डिग्री वठी आयो हो, ॿाहिरि बि कंहिं अंग्रेज़ खे ईअं ई नवाज़े आयो हो? मञा थो त मूंसां शनासाईअ जी झलक रखंदे ई हिन एक्सीलेटर ते ज़ोर ॾिनो हो, पर जेकी कुझु थियणो हो सो त थी चुको हो। बज़ाहिर हिकु नंढड़ो वाक़ियो असांजी पत वाखी करे वियो हो। ज़ाविया में अशफ़ाक़ अहमद साहब कुझु हीअं फ़रमाइनि था: जंहिं ज़माने में मां रूम यूनिवर्सिटीअ में लेक्चरर हुउसि ऐं सभिनी खां ॼमार में नंढो हुउसि, त हिकु दफ़े यूनिवर्सिटीअ में मोकिलूं हुयूं। गर्मियुनि जो ज़मानो हो। ॿिनि पहिरनि जो मूंखे रेडियो स्टेशन ते उर्दू ब्रॉडकास्टिंग करणी हूंदी हुई। जंहिं महिल मोटंदो हुउमि ऐं सभु उन महिल आरामी हूंदा हुआ। जंहिं महिल मोटंदो हुउमि त सभु उन महिल आरामी हूंदा हुआ। ॿिनि पहिरनि जो आराम उते हिकिड़ो मामूल हुयो। 4 बजे ताईं सभु सुम्हंदा हुआ ऐं रूम जा रस्ता ख़ाली हूंदा हुआ ऐं मथां वरी कारपोरेशन उहो इंतज़ाम कंदी हुई त उते हौज़ लॻल हूंदा हुआ। उन वक़्तु रोड धोपजंदा हुआ ऐं शाम ताईं माहौल में थधिकार अची वेंदी हुई। सफ़ाई अलॻि थी वेंदी हुई।
सो हिननि रस्ता धोता पे, का एकड़ ॿेकड़ गाॾी रस्ते ते आई पे, मां पंहिंजी गाॾीअ में वियुसि पे। हाणे ॾिसो न, हर माण्हूअ सां गॾु संदसि देसी मिज़ाज त हूंदो ई आहे न, पोइ हू खणी दुनिया में किथे बि हलियो वञे। सो गाॾी हलाईंदे मूं ॾिठो त गोल चकरो अची वियो आहे ऐं मूंखे मथां फिरी अचिणो पवंदो। हाणे सोचियुमि त जे एॾो चकर काटियुमि त मज़ो कोन ईंदो, विचां थो हलां। हिन महिल ॿिनि पेरनि जो केरु ॾिसंदो। मां जो रस्ते खे ग़लति नमूने क्रॉस कंदे विचां लंघंदुमि त ॾिठुमि त उते हिकिड़ो सिपाही बीठो हो। हिन मूं ॾे निहारियो ऐं ॼणो का परवाह ई कान कयई। ठीकु आहे, वञी पियो थो त वञणु ॾींसि। हाणे मूंखे यादि अचे थो त पंहिंजी कामयाबीअ ते जो मूं रस्ते जो कानून टोड़ियो हो, मूं ख़ुशी मल्हाइण लाइ हिन ॾांहुं मुर्क जो गुल उछलायो। जॾहिं हिन उहो ॾिठो त हिन हमरा मुंहिंजी उहा इज़त कई आहे त हिन सीटी वॼाई, मूंखे रोके छॾियो। हाणे उन्हनि मुल्कनि में सीटी वॼाइण माना मौत, बीहणु लाज़मी थी वियो हो। वेझो आयो, पहिरीं सलूट कयाई। हाणे मां अंदरि मां ॾिसां पियो, शीशो हेठि कयुमि त चयाईं, अव्हांजो लाइसेंस। मूं चयो, मूंखे अव्हांजी ज़ुबान नथी अचे। हिन चयो, सुठी त ॻाल्हाईं थो, लाइसेंस ओर ते कर। मूं चयो, फ़र्ज़ु कयो कंहिं वटि पंहिंजो लाइसेंस न हुजे त हू छा करे? त हिन चयो त का ॻाल्हि कान्हे, मां अव्हांजो चालान थो करे छॾियां, परचो फाड़ियां थो, अव्हां ॾंडु जमो कराए छॾियो। मूं त ईअं ई लाइसेंस घुरियो पिए। मूं चयो, मूंखां ग़लती थी वई। हुन चयो, थी वई हुई त हलिया वञो हा। हाणे हिन मूंखां बिना कुझु पुछण आखण जे कापी कढी परचो फाड़ियो ऐं चालान करे छॾियईं। चालान बि सख़्तु 12 आना। मूं पर्ची वठी पुछियो, हिन जो छा कयां? हिन चयो, पंहिंजे कंहिं बि वेझे टपाल घर जे दॿे ते उहा रक़म जमो कराए छॾियो ऐं बसि। उते धिका खाइणा न आहिनि हूंदा, सभु कुझु सवलो हूंदो आहे। घर अची मूं पंहिंजे घर जी मालिकाणीअ खे ॿुधायो त मुंहिंजो चालान थी वियो आहे, मां छा कयां? हाणे हिन जो सलूक अहिड़ो थी वियो ॼणु घर में को धाड़ेल अची वियो हुजे। हिन पंहिंजी धीउ खे ॿुधायो त प्रोफेसर जो चालान थी वियो आहे। पंहिंजी ससु खे बि ॿुधायई। सभु रोंदा पिटींदा मूं वटि आया ऐं चयऊं त तूं त शरीफ़ लॻंदो हुएं, कंहिं चङे घर जो, सुठे ख़ानदान जो। असां तोखे कमिरो मसवाड़ ते बि ॾिनो हो, पर तूं अहिड़ो न निकिते। ख़ैर, हिननि घरां त न कढियो, पर एतिरो चयऊं त पाड़े में उहा ख़बर न पवणु घुरिजे त प्रोफेसर जो को चालान थियो आहे। चयोमानि त फ़िक्र ई न कयो, कंहिंखे बि ख़बर न पवंदी। हाणे मां हुउसि 26 सालनि जो। तंहिं वक़्तु परचे विधमि खीसे में ऐं संगत सां निकिरी वियुसि। ॿिए ॾींहुं मूंखे ॾंडु जमो कराइणो हो, सो विसरी वियो। 3 ॾींहं उहो कोट घर रहिजी वियो, जंहिंजे खीसे में उहा पर्ची हुई। शाम जो मूंखे हिकिड़ी तार मिली त साईं प्रोफेसर साहिबु, फलाणी जाइ ते फलाणे ॾींहुं फलाणे सिपाही नंबर अव्हांजो चालान कयो। हीअ पर्ची नंबर आहे। तव्हां हिन वक़्त ताईं किथे बि पैसा जमा न आहिनि कराया। उहा कानून जी इनराफ़ी आहे, महिरबानी करे उहे जमो करायो, तव्हांजी महिरबानी थींदी। हाणे उन तार जी क़ीमत 21 रुपया खनि हुई। मूंखां वरी बेसर थी वई। वरी हिननि जी तार आई, जेकॾहिं अव्हां हाणे बि ॾंडु जमो न करायो त पोइ असांखे अफ़सोस सां मामिलो अदालत में पेश करिणो पवंदो। मूंखां वरी लागर्ज़ी थी वई। तव्हांजो अदालत मां पेशीअ जो समन अची वियो त फलाणी तारीख़ ते अदालत में पेश थियो। अव्हां जेको कानून टोड़ियो आहे उन जे लाइ पूरो इंसाफ़ कयो वेंदो। हाणे अची मुंहिंजी हालति ख़राबु थी। उते मूं वकील करण लाइ सोचियो त कंहिं सलाह ॾिनी त प्रोफेसर साहिबु, पाण सऊं सिधो अदालत में वञी अर्ज़ु कर त मां हिते परॾेही आहियां, ज़ुबान ठीकु ॼाणा नथो, माफ़ी मिले, आईंदे ईअं कोन कंदुसि। हाणे मां डिॼंदो कोर्ट वियुसि। मूंखे तरतीब सां सॾु थियो, अंदरि कटहरे में बीहारियाऊं। अदालत मूंखां पुछियो त तव्हां ते 12 आना ॾंडु लॻो, तव्हां जमो छो न करायो? मूं चयो, मूंखां कोताही थी वई। हिननि चयो, अमले जो केतिरो न वक़्तु ज़ाया थियो, पुलिस जो वक़्तु ख़र्च थियो, हाणे अदालत जो थिए पियो। अव्हांखे उन ॻाल्हि जो अहसासु आहे? असां अव्हांखे कड़ी सज़ा ॾींदासीं। मूं चयो, मां परॾेही आहियां, घणो कानून नथो अचे मूं ते महिरबानी कयो। अदालत चयो, तव्हां ज़ुबान त ठीकु था ॻाल्हायो, वज़ाहत कयो पिया था, उहो ॿुधायो अव्हां कंदा छा आहियो? मां चुप हुउमि। अदालत वरी चयो, अदालत अव्हां खां पुछे थी त तव्हां केरु आहियो ऐं अव्हांजो धंधो कहिड़ो आहे? मूं चयो,
मां हिकु टीचर आहियां, प्रोफेसर आहियां रूम यूनिवर्सिटी में। बसि मुंहिंजो उहो चवणु ऐं जज साहिबु कुर्सी पासे ते करे हिकदमि उथी बीठो ऐं ऐलान कयईं त उस्ताद अदालत में आहे, उस्ताद अदालत में आहे। हाणे सभु उथी बीठा, मुंशी, थाणेदार, अमलदार, जज साहिबु हुकुम ॾिनो त कटहरे में कुर्सी आंदी वञे। हिकु उस्ताद अदालत में आयो आहे। हाणे हिन नंढड़े कटहरे में मां बीठो आहियां, कुर्सी अची वई, हुकुम थियो अव्हां उस्ताद आहियो, अव्हां लाइ बीहणु मुनासिबु न आहे। हाणे जज ॻाल्हाइणु शुरू कयो, ए मौज़ज़ उस्ताद, ए दुनिया खे इल्मु अता कंदड़ उस्ताद, ए मोहतरम तरीन इंसान, तव्हां ई असांखे अदालत ऐं अदल जो हुकुम ॾिनो आहे, तव्हां ई असांखे उहो इल्मु पढ़ायो आहे ऐं अव्हां जे करे ई हिननि उहिदनि ते पहुतल आहियूं। तंहिं करे असीं अव्हां जे हुकुमनि जे करे ई मजबूर आहियूं त अदालत जेको ज़ाब्तो क़ाइमु कयो आहे उन मुताबिक़ अव्हां खे चेक कयूं। उन जे बावजूदि जो असांखे सख़्तु शर्मिंदगी आहे ऐं असीं बेहदि ॾुखारा आहियूं त असीं हिकु उस्ताद जंहिंखां मोहतरम को बि न हूंदो आहे कि पंहिंजी आॾी पुछा हवाले कयूं, ऐं उहो कंहिं जज लाइ बि ॾाढो तकलीफ़ ॾींदड़ लम्हो आहे जो हिन अदालत में को उस्ताद जवाबु ॾियण लाइ मौजूदु हुजे। हाणे मां सख़्तु शर्मिंदो हुजां। मूं चयो, साईं, अव्हां जो जेको कानून आहे तव्हां उन मुताबिक़ सुलूक कयो। जज चयो, असीं बेहदि शर्मिंदगीअ, ॾुख ऐं अलम सां तव्हां ते ॿीणूं ॾंढु विझूं था। हाणे अव्हां 1.5 रुपयो भरींदव। हाणे जॾहिं मां उतां ॿाहिरि निकितुसि त जज साहिबु ऐं संदसि सॼो अमलो मुंहिंजे कढ अचे पियो त जीअं पूरे एतिराम सां रुख़्सत करे सघे। मां चवां मुंहिंजी जान छुटे। हू सभु मूंखे मोटर साइकिल ते छॾणु आया ऐं जेसीं ताईं गाॾी स्टार्ट न थी सभु उते बाद बीठा रहिया। ॻाल्हि बिन सादी आहे मोज़ज़ ख़वातीन हज़रात। अलाए छो असांखे का बि हदबंदी सम्झ में नथी अचे, न पंहिंजी न कंहिं ॿिए जी। असीं उन ज़ोम में ई ख़ुशि आहियूं त जेकॾहिं असीं हाल मां बेहाल करण जो हुनर ॼाणूं त कमाल थी वेंदो। कंहिंजो कहिड़ो ऐं केतिरो मुक़ाम आहे उनखे असीं ॼाणणु न आहियूं घुरंदा। अलबत्ता पंहिंजे मक़ाम जो तयन करणु असांखे ख़ूब ईंदो आहे। पर उते उन्हनि पंहिंजनि मिसालनि खे गौर सां पढ़ंदे अचो त सोचूं था, छा असांखे पंहिंजे मुक़ाम जो तयन बि ठीकु नमूने सां करणु अचे थो? जेसि ताईं ॿिया सम्झाइनि, छा असीं पंहिंजो पाण खे सम्झाए सघूं था? हिकु उस्ताद ईअं करे त कहिड़ी क़याम न थींदी। शदीद परेशानी थी वई आहे। हिकु आला अरफा दर्जे जो साहिबु जेकॾहिं ईअं करे सघे थो त आम माण्हू त कुझु बि करे सघे थो। छा उन वसी इल्म वारे माण्हूअ खे जंहिंजो हुनर ॼाण सां लाॻापियल आहे पंहिंजे दर्जे जी ख़बर नथी पवे या हू उहा ख़बर रखणु नथो घुरे? जेकॾहिं असीं खेसि शक जो फ़ाइदो ॾींदे उहो बि सोचूं त थी सघे थो त हुन तकड़ में ईअं कयो हुजे, त छा उहो शक जो फ़ाइदो हिन लाइ जाइज़ थी सघे थो? छपियल आचर 9 मार्च 2008 ईस्वी।